ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। इमरान खान जी हुकूमत ख़त्म थियण जी ख़ुशीअ में झोल लॻे ॻोठ वली मोहम्मद कीरियो में पीपी ज़िले सांगल जे अॻवाननि अली हसन कीरियो, अॻूणी यूसी चेयरमैन अमीर अली कीरियो, करम अली कीरियो, शाहनवाज़ कीरियो, अली बख्श कीरियो, अली असगर कीरियो ऐं ॿियनि पारां अवाम दुश्मन न्याज़ी सरकार घर भेरो थियण जी ख़ुशीअ में मिठाई विराए माण्हुनि खे इफ़्तार कराए भरपूर ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते पीपी ज़िले अॻवाणो अली हसन कीरियो ॻाल्हाईंदे चयो त इमरान खान जी हुकूमत ख़त्म थियण सां ग़रीब हारी मज़दूर हेठियों तबिको ॾाढो ख़ुशि थियो आहे, छाकाणि त इमरान खान मुल्क जो बि देवालो कढी छॾियो, गॾोगॾु ग़रीब माण्हुनि खे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर करे छॾियो। अॼु असां पंहिंजे बहादुर लीडर अदी शाज़िया अता मरी साहिबा खे हिन पंहिंजे ख़ुशीअ वारी तक़रीब में शामिल कयूं था त छाकाणि त असांजे क़ाइद बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारीअ सां गॾु शाज़िया मरीअ जो बि इमरान खान खे लाहिण में पूरी पार्टीअ जी क़ियादत अॻवाननि कारकुननि सां गॾु वॾो किरदारु हो। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद अपडो बे न्यूज़ रुकन बुरड़ा।